नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं माकड़। हूअं त सॼी दुनिया जो जेको वॾे में वॾो इशू आहे उहो आहे करोना सॼी दुनिया खे मुंझाए छॾियो आहे। सॼी दुनिया में आलमी वबा तौर ते साम्हूं आई आहे ऐं जेके दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे बि हिन करोना जे अॻियां मजबूर थी विया आहिनि ऐं उन्हनि वटि बि जेको आहे सो मेडिकल जो सामान अस्पतालूं या जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे खुटी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु हीअ जेका वबा आहे उहा सॼी दुनिया में पखिड़िजी चुकी आहे। सॼी दुनिया हुन में परेशान आहे। पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान जा चारई सूबा ख़सूसन वरी सिंध, वरी जॾहिं सिंध में अचिजे थो त हिन वबा ख़तरनाक वबा खां पोइ वरी जेको सिंध जो कमाई जो ज़रियो आहे उहो आहे ज़रायत। ऐं ज़रायत जी ॻाल्हि कजे त माकड़ गुज़िरियल 2 सालनि खां वठी माकड़ तमामु घणो नुक़सानु रसायो आहे। ख़ुशूसन सिंध जे केतिरनि न बल्कि तक़रीबन अक्सर ज़िलनि में माकड़ आबादगारनि खे हारियुनि खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। सिंध सरकार उन हवाले सां इफेक्ट त वरिता आहिनि पर मजमूई तौर ते हिन वक़्तु जेको वफ़ाक़ ऐं सूबनि जो मामिलो ख़सूसन सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार जो जेको मामिलो आहे, जेका बि का ॻाल्हि थिए थी करोना खां वठी माकड़ ताईं, माकड़ खां वठी जेकॾहिं को पैसनि जो मसइलो थिए थो, को तरक़ियाती कमनि जो बजट जो, त इहे ॿई जेके वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जा मामला आहिनि इहे एतिरो परे हलिया था वञनि जो इन जे करे तमामु घणो मायूसी बि पखिड़ी आहे। माण्हू बि परेशान आहिनि ऐं हिन वक़्तु मजमूई तौर ते मुआशी सूरत हाल बि ॾाढी ख़राबु थी वई आहे। माकड़ जे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां मौजूदु आहिनि असांजे हिन स्टूडियो में हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु, DG एंड एग्रीकल्चर एक्सटेंशन, साईं तव्हांखे भलीकार चऊं था। नबी बख़्श सठियो साहिबु आबादगार अॻुवान आहे ऐं ऐवान ज़रायत सिंध जो उहिदेदार आहे। साईं उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरूआति कयूं था हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु, DG एंड एग्रीकल्चर एक्सटेंशन। उन खां गुज़िरियल साल माकड़ सिंध खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो ऐं गुज़िरियल साल ही जेका वबा हुई करोना जी उनजो को इशू कोन हो, पर हिन वक़्तु उहे ॿई इशू गॾिजी विया आहिनि। गुज़िरियल साल जी भेट में वरी हिन साल वधीक शायदि नुक़सानु थियो आहे। आबादगारनि जो, हारियुनि जो फ़सुल खाई तबाह कया अथऊं। तव्हां अवल इहा शइ पुछो था त जेको गुज़िरियल साल छा पोज़ीशन हुई ऐं गुज़िरियल साल केतिरो नुक़सानु थियो, कहिड़नि शहरनि कहिड़नि ज़िलनि खे हिन माकड़ जेको आहे नुक़सानु ॾिनो? तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल साल खां इहो इशू हले पियो ऐं गुज़िरियल साल मई जी 3 तारीख़ ते जेको माकड़ जी इहो इंट्रेंस या अपीरेंस शो थी वियो डिस्ट्रिक्ट खैरपुर नारा डिज़र्ट में थी ऐं उतां पोइ ज़ाहिरिया जेको आहे फील्ड प्लान प्रोटेक्शन खे बि असां इंफॉर्म कयो। उन खां पोइ जेको असांजा इदारा उन्हनि खे इंफॉर्म कयोसीं त उन खां पोइ उहा जेके असांजा इदारा हुआ या फील्ड प्लान प्रोटेक्शन वारा हुआ, छो जो डिज़र्ट में शो थी त उहो असां इलाइक़ो उते स्प्रे वग़ैरह शुरू करायो। उन खां पोइ वरी हिननि जी जेकी अचणु हुयो, जेको हुनजो रूट हुयो, रस्तो हुयो, ईरान खां पोइ बलोचिस्तान खां पोइ असांजे क्रॉपिंग एरिया मां हुननि जो जेको गुज़र थियो माकड़ जो, जिथे बि गुज़र थिए पियो त अल्टीमेटली जिथे हुनजी अपीरेंस थिए पई, जिथे वेहे पई त उते क्रॉप खे थोरो घणो डैमेज बि थिए पियो ऐं राति जे टाइम में वणनि ते वेहे पई जिथे प्रॉब्लम्स इशूज़ हुआ। उनजे करे सिंध गवर्नमेंट जेके लास्ट ईयर इशू थियो त CM साहिबु फौरन हिन ते एक्शन वरितो ऐं जेको डायरेक्शन्स जेके हुननि ॾिना त जीअं एग्रीकल्चर डिपार्टमेंट जेकॾहिं फील्ड प्लान प्रोटेक्शन वटि एतिरी कैपेसिटी न आहे त असांजा पंहिंजा जेके डिपार्टमेंट हिन खे इम्पावर कयूं ऐं हिनखे फील्ड में जेको आहे सो एक्टिव कयूं त जीअं हुनजो रोल रहे। उन खां पोइ असांखे जीअं डायरेक्शन्स मिलिया त 57 टीमूं गुज़िरियल साल असां मैनेज कयूं ऐं हर टीम में 5 खां 6 माण्हू हुया। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जीअं DCs आहिनि, मुख़्तियारकार ऐं लोकल कम्यूनिटी, उन सां गॾु असां जेको आहे सॼो सिलसिलो शुरू कयो। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त लास्ट ईयर जेके असांजो ख़ासि करे जेके क्रॉपिंग एरिया हुई, फसलुनि जो जेको इलाइक़ो हुयो, उन में 1,92,000 एकड़ जेको आहे सो असां स्प्रे करायो। उन सां गॾोगॾु जेकी असांजा डिज़र्ट जा जेके इलाइक़ा हुआ, छो जो हे डिज़र्ट में उन्हनि जी जेकी न पियो तव्हां जेके ॻाल्हियूं कयो था, स्प्रे बि थिया, मामला बि थिया, पर उन जे बावजूदि आबादगार त रहंदा रहिया। न सिर्फ़ु उन में मां अर्ज़ु कयां त तव्हां अॼु जी डेटा खणो ऐं मां तव्हांखे क्लियर कंदुसि त लास्ट ईयर इनिशियली डैमेजिस थिया हुआ
पर स्प्रे खां पोइ कवर थी विया। मां चवंदुसि त जेको असांजो लास्ट ईयर क्रॉप हुयो ख़ासि करे कणिक जो फ़सुलु जेको असांखे टारगेट ॾिनो, हिन साल उन्हनि जी हार्वेस्टिंग थी आहे त जेको टारगेट खां वधीक क्रॉप लथो आहे ऐं उहो प्रोडक्शन आहे ऑन द रिकॉर्ड आहे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं असांजो डिपार्टमेंट या असांजी सिंध गवर्नमेंट इनिशिएटिव न वठनि हा त अल्टीमेटली असांखे लॉसिस वधीक थियनि हा। पर उन जे करे सिंध गवर्नमेंट टाइमली जेके पंहिंजो इनिशिएटिव वरितो ऐं असां क्रॉप खे स्प्रे कई ऐं क्रॉप सेव थी वियो ऐं जंहिंजे करे असांखे प्रोडक्शन ज़्यादा मिली आहे। ऐं उन खां अलावा ही असांजी जेकी रिपोर्ट हुई, असां जेके ज़िलनि लेवल ते पंहिंजा सेंटर खोलिया, DG ऑफिस में जो सेंटर हुयो, डेली बेसिस ते रिपोर्ट असां खां मथां वठंदा हुआ। CM साहब पाण हुनखे मॉनिटर कयो। तव्हांखे ख़बर आहे त लास्ट ईयर CM साहब पाण नारा डिज़र्ट जी हुन विज़िट कई ऐं असांजे मिनिस्टर साहब बि, मिनिस्टर एग्रीकल्चर, उहो बि हुननि सां गॾु हुया। नवाब शाह में CM साहब पाण आया, भिट शाह में पाण आया, त हुनखे पाण मॉनिटर कयूं। ऐं जेकॾहिं इहा शइ हिते छॾे ॾे बि ॾियनि हा या वरी जेको आहे सिर्फ़ु इहो चऊं हा त बाबा फीडल प्लांट प्रोटेक्शन जेको आहे हिनखे मैनेज कंदो त अञा वधीक लॉसिस थियनि हा ऐं अल्टीमेटली असांजे जेके आबादगाह भाउरनि खे वॾो नुक़सानु थिए हा। लबीब साहब, तव्हां आबादगार आहियो ऐं तव्हां गुज़िरियल साल जी पोज़ीशन बि ॾिठी। जीअं साईं चयो त सिंध हुकूमत हिन पंहिंजे खाते तमामु वॾी महिनत करे कोशिशि कई त माकड़ वारो मामिलो हल कजे। बहरहाल उनजो जेको ॿिज हुयो या जेको उनजो ॿियो नसुलु हुयो उहो वरी हाणे तयारु थी हिन साल पहुतो आहे। केतिरो नुक़सानु थियो आहे गुज़िरियल साल ऐं हिन साल जी भेट में? तव्हां आबादगार आहियो, सिंध में केतिरो नुक़सानु थियो आहे? कहिड़े फ़सुल खे वधीक नुक़सानु पहुतो आहे? जीअं तव्हांखे ॿुधायो DG साहब, त इन जो अराइवल जेको माकड़ जो थियो गुज़िरियल साल मई जे पहिरीं हफ़्ते में थियो। इंटर थियो ईरान खां बलूचिस्तान जे ज़रिए, पहिरीं सिंध में आयो, पोइ थोरो घणो पंजाब ॾांहुं लॻियो। पोइ सिंध गवर्नमेंट, असां जी गवर्नमेंट वरी इंतज़ारु कयो त शायदि प्लांट प्रोटेक्शन, छो जो ही ज़िमेदारी प्लांट प्रोटेक्शन वारनि जी आहे। अॼु खां 30-40 साल पहिरीं हिकिड़ो इदारो ठहियो हो त बाबा इन खे कंट्रोल करण जे लाइ या कुदरती आफ़तूं जेके अचनि थियूं उन खे कंट्रोल करण, ख़ासि करे माकड़ जे लाइ जहाज़ वरिता। ॿिया 20 जहाज़ हुआ, उन में चवनि पिया 2 जहाज़ सिर्फ़ु फंक्शनल आहिनि, बाक़ी 18 ईअं ख़राबु पिया आहिनि। त सिंध गवर्नमेंट आसरा कंदी रही ऐं प्लस अपीलूं कंदी रही, पंहिंजे लेवल ते थोरी घणी कोशिशि कंदी रही। पर वफ़ाक़ जो जेको रवैयो रहियो आहे, सिर्फ़ु हिन गवर्नमेंट में न, PTI जी गवर्नमेंट न, तव्हां पुराणो बि रिकॉर्ड ॾिसो न। जॾहिं नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट हुई 343 अरब रुपए जो एग्रीकल्चर पैकेज अनाउंस थियो, जंहिंमें इलाही सारियूं सब्सिडियूं, हिकिड़ी फर्टिलाइज़र जी जेका सभिनी खे मिली, बाक़ी ॿिया क्रॉप जी सपोर्ट हुई। 5000 रुपया फ़ी एकड़ ते सारनि वारे खे, 5000 रुपया फ़ी एकड़ ते काटन वारे खे मिलणा हुआ, उहे पंजाब में मिलिया, सिंध में कोन मिलिया, छो जो सूबे खे बि शइ ॾिनो। त सिंध गवर्नमेंट खां हिकिड़ी इहा सूबनि खे ॾियणो, वफ़ाक़ खे 50% वफ़ाक़ ॾींदो, 50% सूबो शेयर ॾींदो। न ॾेई सघी सिंध वारनि कोन ॾिना, इन करे वफ़ाक़ वारनि सिर्फ़ु चयो पंजाब में नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट ई वफ़ाक़ में। ऐं हींअर बि जेको अनाउंस थियो 50 अरब रुपए जो पैकेज एग्रीकल्चर एमरजेंसी फंड जेको आहे, उन में असांखे इहा ई डपु आहे, बल्कि ख़दशो आहे त सिंध में उनजो को फ़ाइदो कोन थींदो। त अहिड़ी तरह चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध गवर्नमेंट आसरा कंदी रही ऐं इन इंतज़ार में हुई त वफ़ाक़ जो प्लांट प्रोडक्शन ईंदो, उन कुझु कोन कयो। ॿियो वॾो तव्हांखे अलमियो इहो ॿुधाईंदा, मई जे पहिरीं हफ़्ते में माकड़ आयो ईरान खां बलूचिस्तान थ्रू खैरपुर इन नौशहरे वारे इलाइक़े में आयो। FAO वारा, फूड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन जेका UN वारनि जी आहे, उन्हनि ताईं वफ़ाक़ वारनि अपील कयो माकड़ जी आहे। उहे पहुता आहिनि पंजाब में। 25 अगस्त 2019 ते FAO वारनि भावलपुर में हिकिड़ी साईं ज़मींदारनि जी ट्रेनिंग कई आहे, जंहिंमें 500 ज़मींदार ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऑफिसर ट्रेनिंग। माकड़ हले पियो सिंध में, हमिलो थियो आहे बलूचिस्तान में ऐं सिंध में दाख़िल थियो आहे, ट्रेनिंग थिए पई भावलपुर में। यानी छो जो मसइलो इहो आहे त FAO वारा जेके पहुचनि था उहे पहुचनि था इस्लामाबाद, उनजो कंट्री मैनेजर बि इस्लामाबाद में आहे ऐं जिते जिते उहे गाइड कनि था उते वञनि था। हाणे जी जेका सूरत हाल आहे, उहा सूरत हाल इहा आहे त एस्टीमेट इहे आहिनि। गुज़िरियल साल जेको अंदाज़ो असांजो आहे, असांजी रफ़ एस्टीमेट आहे, ज़मींदार असां जेके चैम्बर जा दोस्त आहिनि, चैम्बर ऑफ एग्रीकल्चर सॼी सिंध में, उन्हनि ॿुधायोसीं तक़रीबन 7-8% कणिक जो नुक़सानु थियो। छो जो कणिक जेका दाणे ते उनजो नुक़सानु थियो। पर हिन साल जेको अराइवल थी वियो आहे मार्च खां वठी, उनजे करे ख़दशा इहे आहिनि त FAO वारनि जी एस्टीमेट आहे त जेकॾहिं फुल कंट्रोल न थी सघियो त सॼे पाकिस्तान जी मईशत खे 600 अरब रुपए जो नुक़सानु थींदो। उन हिकिड़ो मिसाल FAO वारनि जी एस्टीमेट आहे त तक़रीबन पाकिस्तान जे 4,13,000 स्क्वायर किलोमीटर ते इहे फैलिबा। जॾहिं फुल इन जी सीज़न ईंदी, बरसातूं पवंदियूं, उन 4,13,000 स्क्वायर किलोमीटर में 1,61,000 स्क्वायर किलोमीटर प्योरली एग्रीकल्चर लैंड हूंदी, जिते इहो अटैक थींदो। ऐं टोटल पाकिस्तान जो एरिया आहे 7,98,000 स्क्वायर किलोमीटर, जिन में 50% एरिया जेको इफेक्ट थींदो माकड़ जे करे उते ट्रेवल कंदा। उन में 60% ॿुधाइनि पिया बलूचिस्तान जो,
25% सिंध जो, 15% पंजाब जो। पर इहे आहिनि अॼु खां 2 महीना पहिरीं। हाणे जेकॾहिं इन जी ब्रीडिंग वधी त इहो वधीक थींदो, पर रफ एस्टिमेट हींअर जेके स्टैंडिंग क्रॉप असांजो आहे या पुटनि जो थी वियो आहे, सारियूं पोखजनि पियूं या ॿिया जेके फसल आहिनि, त रफ एस्टिमेट इहा ॿुधाइनि था जेकॾहिं इन खे वार फुटिंग ते कंट्रोल न थियो त अंदेशो आहे त पाकिस्तान जी ज़रई मईशत खे 600 अरब रुपयो नुक़सानु थींदो। महिरबानी, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। नाज़रीन, हिकिड़ो ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढड़ी वठूं था ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। माकड़ जेको हिन वक़्तु सिंध जो वॾो इशू थी वियो आहे ऐं उन माकड़ जे हवाले सां डिस्कशन हले थी पई। असां सां हिदायतुल्लाह शजीरो साहिबु बि मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। गुज़िरियल साल त इलाही सातरो नुक़सानु थियो ऐं उन साल वफ़ाक़ जा मामला, सूबनि जा मामला बि हुआ ऐं वफ़ाक़ तमामु घटि सपोर्ट कई ऐं काफ़ी अरसो त सिंध ऐं अवां जो जेको खातो हुयो उहो इंतज़ार में हुयो त सुभाणे वफ़ाक़ असांखे कुझु ॾींदो, हेलीकॉप्टर जहाज़ जेके उन्हनि जे स्प्रे जे हवाले सां उहे ॾींदा या को नेठ। आख़िर वफ़ाक़ खां जवाबु मिली वियो ऐं सिंध हुकूमत पंहिंजी मदद पाण तहत तव्हांजे खाते जी मदद सां तमामु सुठो कमु कयो ऐं उन्हनि स्प्रे करणु शुरू कयो। हिन साल जी छा सूरत हाल आहे? जेको गुज़िरियल साल हुननि जो जेको माकड़ जो जेको ॿिज हुयो या जेको हुनजो ॿियो नसुलु थर में ॿियनि इलाइक़नि में छॾियो, हाणे उहो नसुलु वरी तयारु थी वियो आहे। अञा बि चवनि था त 3 नसुल हिते सिंध में उन्हनि जा थी चुका आहिनि। हाणे बुनियादी तौर ते कहिड़ो तरीक़ो अपनाइजे जेको उहो नसुल पंहिंजा छॾे विया आहिनि उन्हनि खे कीअं मारिजे, उनखे कीअं कंट्रोल में करे सघिजे थो? छा सिंध हुकूमत ऐं अवां जे खाते डिसाइड कयो आहे? सियाण हुन में इहो आहे त जेको बि हिननि जी ब्रीडिंग थींदी आहे, बचा थींदा आहिनि, अक्सर जेको आहे डिज़र्ट जा इलाइक़ा आहिनि उन में थींदा आहिनि। ऐं गुज़िरियल साल उहो डिज़र्ट जा इलाइक़ा ग्राउंड ऑपरेशन माना फील्ड जो ऑपरेशन, असांजूं टीमूं, कुझु टीमूं प्लांट प्रोटेक्शन जूं ऐं 2 जहाज़ लास्ट ईयर हुआ, उहे ट्रीट कया विया ऐं तक़रीबन 6 लख एकड़ उहे ट्रीट कया विया ऐं उन्हनि में उन्हनि जा बचनि ते जेको आहे कंट्रोल कयो। हे जेको प्रॉब्लम पैदा थियो आहे सर, उहो आहे त जेके हितां जा एडल्ट वापसि थिया ऐं बलूचिस्तान में जेकी उन्हनि जी प्रेज़ेंस हुई ऐं उते जेको सही ट्रीट न थियो ऐं जंहिंजे करे हिन साल उनजी पॉपुलेशन वधी आहे। इन जे करे जो करे उते जेके हिन जूं 2 सीज़न थींदियूं आहिनि, हिकिड़ी विंटर ॿियो समर। विंटर जेकी सीज़न आहे उहो बलूचिस्तान एंड ईरान में, समर सीज़न जेको आहे उहो सिंध ऐं जेको आहे पंजाब जो रेगिस्तान इलाइक़ो ऐं कुझु जेको आहे पंजाब जो रेगिस्तान ऐं इंडिया में थींदी आहे। त समर सीज़न में त लास्ट ईयर काफ़ी असांखे कामयाबियूं मिलियूं जेको असां हुन ते कंट्रोल कयो, पर जेकी विंटर सीज़न हुई बलूचिस्तान में उते सही तरीक़े सां ट्रीट न थियो, जेकी पॉपुलेशन तमामु घणी वधी वई ऐं उन सां गॾोगॾु ईरान खां बि काफ़ी जेको आहे सो शिफ्ट थी। हाणे इहो आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको लास्ट ईयर स्टेप्स वरिता, उन्हनि जो सुठो असांखे फ़ाइदो मिलियो ऐं उन्हनि जो एक्सपीरियंस हिन साल बि असांखे कमु अचे थो। छो जो जेके असां असेट्स परचेज़ कया, जीअं 316 पावर मशीनूं वरितियूंसीं, 1000 हैंड स्प्रेयर वरितासीं, 1,25,000 पेस्टिसाइड सिंध गवर्नमेंट वरिती, CM साहिब इनिशिएटिव करे उहो पैसा ॾिना जेके सिंध गवर्नमेंट वठी हिन क्रॉप खे सेव कयो ऐं क्रॉपिंग एरिया ऐं उन सां गॾोगॾु डिज़र्ट एरिया बि असां जेको आहे सो ट्रीट कई। हिन साल इहो इशू आहे त हुतां तमामु घणी जेकी आहे पॉपुलेशन एडल्ट्स अचनि था, उहे जंहिं बि ज़िले में आहे गुज़रनि था त ज़ाहिरी आहे उते प्रॉब्लम पैदा थिए थो ऐं असांजे आबादगार वारनि जेको क्रॉप आहे उते जेकॾहिं उहो स्टे थिए थी करे थी ऐं वेहे थी त नुक़सानु थिए थो ऐं हींअर असां उहो सर्वे करायूं था त नुक़सानु केतिरो थियो आहे। पर सिंध गवर्नमेंट हिन साल बि इनिशिएटिव वधीक वरिता आहिनि। जीअं मां अर्ज़ु कयां त वधीक असां गाॾियूं परचेज़ कयूं आहिनि, त ख़ासि करे फील्ड जे माण्हू खे परचेज़ कयूं। गाॾियूं लास्ट ईयर असां 19 वरितियूं हुयूं, हिन साल 21 जेको आहे सो गाॾियूं वठूं था, उहो सिर्फ़ु वरितियूं आहिनि। त इन जे करे त जीअं असांजी पंहिंजो फील्ड जेको स्टाफ आहे उनखे फुली फैसिलिटेट कयूं त इन टाइम असां जेको आहे सो उते पहुचनि। ऐं उन खां पोइ असां हिन साल हिकिड़ी हेल्पलाइन बि कई आहे। असांजे 24 आवर्स जिथे बि गिरोवर्स जी का कंप्लेंट थिए थी त असांजा फौरन जेके आहे टीम जा माण्हू उते पहुचनि था। उन सां गॾोगॾु 70 वेहिकल माउंटेड स्प्रेयर वरिता आहिनि असां, त जीअं गाॾियुनि ते खणी उहे असां स्प्रे कयूं जिते वणनि ते वेहे थी या कंहिं क्रॉप ते वेहे थी। ऐं हिन साल अञा वधीक असांखे स्प्रेयर ऐं पेस्टिसाइड वठंदासीं त जीअं फैसिलिटेट कयूं। पर मां अर्ज़ु कयां त असुलु
हिन जो जेको अल्टीमेटली जेकी पॉपुलेशन वधंदी वञी डिज़र्ट में, मानसून जी सीज़न शुरू थी चुकी आहे ऐं जेकॾहिं बारिशूं असांजी डिज़र्ट एरिया में वधीक थींदियूं त उते हिन जी पॉपुलेशन वधंदी, उते बचा पैदा थींदा, अॻिते हली असांखे प्रॉब्लम थींदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां फील्ड प्लांट प्रोटेक्शन वारनि खे अॻ में बि चयो आहे त महिरबानी करे जिथे बि हिन जी पॉपुलेशन आहे, ग्राउंड ऑपरेशन त हले थो पियो, पर जेसिताईं असांजो इफेक्टिव एरियल जेको ऑपरेशन न थींदो तेसिताईं असां हुन ते कंट्रोल न करे सघंदासीं। बचनि जी पॉपुलेशन वधंदी। उन जो मिसाल तव्हांखे मां ॾियां त जेकॾहिं बलूचिस्तान में सही ट्रीट थिए हा त हिन जी पॉपुलेशन न वधे। वरी हाणे जेकॾहिं समर सीज़न में बि असां सही तरीक़े सां डिज़र्ट एरिया ट्रीट न कया, हुनखे स्प्रे सही तरीक़े सां न कयो त हिन जी पॉपुलेशन अल्टीमेटली कई गुना ज़्यादा वधी वेंदी। ऐं इहो वरी साॻियो फ़सुलु जेको असांजो आहे, सिंध जो जेको सन्हेरो आहे, 8 या 9 ज़िला जेके आहिनि उन में डिज़र्ट कनेक्टेड आहे। डिज़र्ट सां गॾोगॾु उन जी जेकी फ़सुल जो जेको क्रॉपिंग एरिया आहे उहो उन्हनि ज़िलनि सां कनेक्टेड आहे, जिते उहा जेके उनजी ब्रीडिंग वधे थी त अल्टीमेटली उनजी साइड में जेके क्रॉप आहे उनखे नुक़सानु थिए थो पियो। त उन हिसाब सां हिन साल बि असां 57 टीमूं अॻ में हुयूं ऐं उनखे असां वधाए 98 टीमूं कयूं जेको हींअर असांजी फील्ड में कमु कनि थियूं पियूं। ऐं जेको जिथे बि प्रॉब्लम थिए थो, हिन साल मां तव्हांखे ॿुधायां त सिंध जा 22 ज़िला इफेक्टेड आहिनि। सही, जिथां हुनजो गुज़रण थिए थो, जिथे हुनजो रूट आहे, त 22 ज़िलनि में असांजूं टीमूं कमु कनि थियूं। फील्ड प्लांट प्रोटेक्शन वारा। अच्छा, ॿी सुठी में सुठी इहा ॻाल्हि आहे त हिन साल पाक आर्मी वारा बि असां सां गॾु आहिनि, जेको हुन सां गॾु जेको असांजो फुली ऑपरेशन हले थो। हर जॻह ते उहो असां सां गॾु उन जेके लॉ एंड ऑर्डर जो मसइलो थिए थो, या ख़ासि करे लास्ट ईयर जीअं बॉर्डर जो इलाइक़ो असां ट्रीट न करे सघियासीं त आर्मी जा माण्हू गॾु आहिनि त बॉर्डर जो इलाइक़ो बि असां ट्रीट कयूं था। ऐं हिन साल असां जेको आहे 72 लेक्स जेके आहे हेक्टर असां सर्वे कई आहे। उहो डिज़र्ट इलाइक़े में पाक आर्मी वारनि सां गॾु असांजी टीमुनि सर्वे कई आहे। उहा जिथे सर्वे करण खां पोइ ख़बर पई जिथे बि आहे त असां हुनखे जेको आहे त ट्रीट कयूं था। अच्छा, उनखे अलावा इनिशियली हिन साल घोटकी ऐं कश्मीर में जीअं हुनजो बचा ॾिठासीं, या कश्मीर में बलूचिस्तान खे आई त फौरन हिकिड़े हफ़्ते जे अंदरि अंदरि उहो असां ट्रीट करे उहे जेके हुनजा बचा बि ख़तमु करे छॾिया ऐं ब्रीडिंग जेकी वधे पई उन ते बि असां कंट्रोल कयो। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जीअं सिंध गवर्नमेंट चयो आहे त असांखे एटलीस्ट वफ़ाक जो इहो कमु आहे त असांखे 6 जहाज़ ॾियनि, जंहिंमें 2 सखर डिवीज़न में हुजनि, 2 नवाबशाह डिवीज़न में हुजनि, 2 जेको आहे मीरपुर ख़ासि डिवीज़न में हुजनि। त जीअं इनिशियली असां हे पॉपुलेशन ते कंट्रोल कंदासीं, ब्रीडिंग ते कंट्रोल कंदासीं, हिते जॾहिं कंट्रोल थींदो त पंजाब ते जेको आहे इफेक्ट न थींदो, उते पॉपुलेशन घटिजी वेंदी, उनजो क्रॉप सेव थींदो। पर जेकॾहिं बलूचिस्तान में इफेक्ट कंट्रोल थिया त सिंध में इहो नबी बख़्श साहब, हिन वक़्तु मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे उहा वॾे में वॾी मुश्किलात आबादगार सां आहे। आबादगार सां छो त मसइलो पाणी जो मसइलो बि आबादगार सां, ऐं जॾहिं फ़सुलु तयारु थी मार्केट में वञे थो त उनजे अघनि जो बि आबादगारनि सां फ़ैसिलो मसइलो, अघ न मिलनि। वरी जेकॾहिं शुगर जी ॻाल्हि कजे त शुगर वारनि ॾे आबादगारनि जा किरोड़ा रुपया रहिया पिया आहिनि, उहो बि हिकिड़ो मसइलो। आबादगारनि जा एतिरा इशू आहिनि, पोइ इन खां पोइ सम्झो था त आबादगारी जेके पंहिंजी ज़राइत आहे, माण्हुनि जो ध्यानु ज़राइत ॾांहुं घटिजी वियो आहे, ऐं बिल्डरनि ऐं ज़मीन खे विकिरो कंदड़, जीअं पंहिंजी जेकॾहिं हैदराबाद जी ॻाल्हि कजे त हैदराबाद कासमाबाद वारो सॼो इलाइक़ो जेको वाधूआ वारो ज़राइत हुई, ज़रई ज़मीनूं हुयूं, हिन वक़्तु उते बिल्डर माफ़िया ऐं उते जेको आहे सो टुकड़ा टुकड़ा करे वॾा बिल्डिंगूं ठहियूं आहिनि। ज़राइत खे नुक़सानु पहुतो आहे। आबादगार सोचे थो ॿिए पासे ॿिए मार्केट ते वञणु, पंहिंजे कारोबार खे शिफ्ट करण जे लाइ। बिल्कुलु ज़फ़र साहिबु, इहो एग्रीकल्चर ऐं डी जी साहिबु वेठो आहे, तव्हां सभु असीं हिन मुल्क जा हिन सूबे जा रहवासी आहियूं। ज़रा सां ई वास्तो आहे असांजो, नसलनि खां हिन ॿाराड़ी माण्हू हिन ज़रिए शोबे सां वाबस्तु आहियूं। ज़रात जो मुंहिंजो 20 सालनि जो प्रैक्टिकल तजुर्बो आहे। ज़रात में 3 सालनि में हिकिड़ो साल तव्हांखे प्रॉफिट वारो हूंदो आहे, 2 साल हूंदा आहिनि या फ़ाइदो कोन हूंदो आहे या नुक़सानु कोन हूंदो आहे, बराबरि निकिरंदा आहिनि। छो जो मार्केट फेनोमेना आहे, कॾहिं रेट कोन्हे फसलनि जा। हाणे अॼु खां तव्हांखे यादि हूंदो 6 महीना पहिरीं वॾी हाई घोड़ा मतल हुई त घोड़ाड़े टमाटो 600 रुपया 500 रुपया किलो थी वियो। अॼु खां 15 ॾींहं पहिरीं टमाटो 2 रुपया किलो बि कंहिं कोन ते वरितो। उहो जेको लॉस आहे उहो ज़मीनदारनि जो कैलकुलेट केरु कोन थो करे, पर जेको 15 ॾींहं 20 ॾींहं जेको 300 रुपया या 400 रुपया किलो टमाटो कराए, टमाटो हुयो न, उहो ॿाहिरियों हिते शॉर्टफॉल थी वियो न, छो सीए में सटिजी वियो फसल, सीए में पैदावार प्रोडक्शन घटि थींदी आहे।
त उहा 15 ॾींहं 20 ॾींहंनि जी ॻाल्हि यादि हूंदी आहे असांजे ख़ासि करे जेको नेशनल मीडिया सॼो वञे त उनखे हाय घोड़ा कंदा आहिनि पर जॾहिं 2 रुपया ऐं 5 रुपया किलो बल्कि ज़मीन में खेड़ाए छॾियो त चवण जो मक़सदु ज़मीनदार खे 3 साल में 1 साल फ़ाइदे वारो 2 साल ब्रेक इवन वारा हूंदा आहिनि फ़ाइदो पोइ छो जो मारूसी शोबो आहे ऐं इन खां माण्हू निकिरी कोन सघे बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे जिते जिते माण्हुनि खे ऑप्शन आहे सुई शोवर करण जो ख़ासि करे असांजे हैदराबाद जी सराउंडिंग वारा एरिया कासिमाबाद सॼो वाधू आहे या 2 कप जेके आहिनि से ज़रखेज़ी हूंदी हिते सब्जियूं थींदियूं छो हैदराबाद जी मार्केट वेझी कराची जी सप्लाई थींदी पर छो जो हाणे प्रॉफिट एतिरो कोन हो हिकु करोड़ एकड़ हुते ज़मीनदारनि जो जेको आहे 2-2 करोड़ रुपया वञे पियो हुजनि इन खां अलावा साइट एरिया इहो त थी ज़मीनूं साइट एरिया जेको इंडस्ट्री लाइ ॾिनो वियो हो सनतकारनि खे हाणे उते बि जेको सस्ते अघ ते तक़रीबन 500 रुपया जेको आहे स्क्वायर फुट जे हिसाब सां मीटर जे हिसाब सां ॾिनो वियो हाणे उहे 1 करोड़ एकड़ हुननि जो 10-20 करोड़ रुपए में विकिणी ऐं वॾा वॾा प्लाज़ा ठाहिनि पिया त इन में इलाही सारा ज़मीनदार सोचीनि पिया जिन जॾहिं अपॉर्चुनिटी मिले थी पर जिन खे अपॉर्चुनिटी कोन्हे उनजे लाइ सर्वाइवल जो मसइलो आहे छो जो अणसिधी तरह त तव्हांजा 65% माण्हू लाॻापिया सिधी तरह सां 48% लाॻापियल आहिनि इन ज़रई शोबे सां जेकॾहिं हीउ ज़रई शोबो ऐं ज़रई फसल 1 साल जेकॾहिं मुतासिर थींदा त ज़रई पेशा माण्हू जेको आहे सो 3 साल पोइ ते हलियो वेंदो छो जो उहो 1 साल हुनजो डेमेज कोन थियो आहे 2 साल जे लाइ पैसा किथां आणींदो उनजे लाइ पोइ वरी कर्ज़ु खणे वरी उहो 3 साल उतारे त 1 साल जो नुक़सानु 3 साल हुनखे लोड़ाईंदो आहे जॾहिं 4थे साल वञी उहो स्टेबल थींदो आहे इन जे करे हीअ जेके बाबा कोरोना जे करे तव्हां शुरू में ॻाल्हि कई कोरोना जे करे माण्हू त चवंदा हुआ ज़रात मुतासिर कोन थी आहे पर सभ खां वधीक ज़रात मुतासिर थी आहे छो जो ज़रई जिन्सूं जेके ख़ासि करे सब्ज़ियुनि जा ऐं फ्रूटनि जा हींअर सूरत हाल इहा आहे त असांजो अंब जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त मार्केट में वञो तव्हांखे सिंधड़ी अंब हींअर 40 रुपया 45 रुपया किलो मिलंदो जेको गुज़िरियल साल तव्हांखे 80 रुपया किलो बि कोन मिलियो छो जो एक्सपोर्ट कोन पियो थिए सब्जियुनि जो तव्हांखे अशर ॿुधायां टमाटे जो गजर बसर जेके बि सब्जियूं आहिनि उहे माना ईअं सम्झो त भुॻड़नि मुठे ते ज़मीनदार विकिणे पियो विकिणियूं छो जो होटलूं बंदि आहिनि कमर्शियल एक्टिविटीज़ कोन्हे एक्सपोर्ट शयूं कोन पियूं थियनि मिर्च एक्सपोर्ट थींदो आहे बसर एक्सपोर्ट थींदो आहे सब्जियूं उहे सभु स्टॉप थी वियूं आहिनि इन जे करे तमामु वधि खां वधि सनतकार त दावो कंदा हुनजी ॻाल्हि हाईलाइट थिए ज़मीनदार जो वॾो नुक़सानु थियो हाईलाइट कोन पई थिए उन जे मथां वरी सोने पे सुहागा माकड़ अची वियो हाणे माकड़ जो मसइलो सिर्फ़ु सिंध जो मसइलो ज़फ़र साहिबु कोन थो न पाकिस्तान जो मसइलो थो इहो हाणे रीजनल मसइलो थो सिंध गवर्नमेंट केतिरियूं बि कोशिशूं कंदी तॾहिं बि हिन ते कंट्रोल कोन थी सघंदो जेसि ताईं वफ़ाक़ सचाई सां हिन सां गॾु न बीहंदो बल्कि आउं त इहो चवंदुसि जेका तब्दीली सरकार आई इंडिया वारो सां ॻाल्हाए जो 2 हफ़्ता पहिरीं तव्हां ॿुधो हूंदो इंडिया जा जेके चैनल हुन चयो अथई पाकिस्तानियुनि जेको आहे असां न माकड़ मोकिले छॾिया आहिनि इहे कुदरती हिनखे बॉर्डर त रोके कोन थो सघे इन जे करे वफ़ाक़ी हुकूमत हिन में रोल प्ले करे सूबे खे सिंध खे बलोचिस्तान खे ऑन बोर्ड खणे ऐं प्लस कोशिशि थी सघे मुमकिन हुजे त इंडिया सां राब्तो करे छो जो तव्हांखे ॿुधायां त अफ्रीका जा 10 मुल्क आहिनि उहे शदीद मुतासिर थिया आहिनि UNO वारनि उन्हनि जे लाइ $130 मिलियन जी इमदाद ॾिनी आहे त उते तव्हां कंट्रोल करियो हिते सिर्फ़ु FAO वारा इंस्ट्रक्शन ॾियनि था डायरेक्शन ॾियनि था बाक़ी अमली तौरु सिर्फ़ु यूनाइटेड किंगडम वारे बर्तानिया वारनि जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे DIPD डिपार्टमेंट ऑफ इंटरनेशनल डेवलपमेंट प्रोग्राम उन्हनि 6 मिलियन पाउंड ॾिना उहे FAO वारनि खे ॾिना अथनि तव्हां वरी हिकिड़ा जेके लेटेस्ट टेक्नोलॉजी वारा जेके माइक्रो स्प्रेयर आहिनि उहे यूज़ कंदा पर FAO वारा यूज़ कंदा उहे FAO वारा यूज़ कंदा ऐं उनजो जीअं ट्रेंड हले पियो त उहे 80-90% पंजाब में यूज़ थींदा भले उते थियनि पर घटि में घटि सचाई सां जेसि ताईं वफ़ाक़ ऐं सूबनि सां गॾु न बीहंदो बलूचिस्तान सां सिंध सां ऐं प्लस छो जो बॉर्डर त सील थी कोन था सघनि न जो असीं फेंसिस लॻाए छॾियूं इंडिया सां या सिंध पंजाब सां लॻाए छॾे बाबा कोन ईंदा हीअ त कुदरती इम्तिहान आहिनि आफ़तूं कोन था अचूं इम्तिहान आहिनि इहे ट्राए ईंदा फ्लाए कंदा ईंदा असीं हिते करोड़े अरबे रुपयनि जी बजट ख़र्च थी वञे हली स्प्रे थी वञे वरी हिकिड़ी नई लहर जेकॾहिं बलूचिस्तान मां आई पंजाब मां आई त हिते जो कयाल जेको ख़र्चु आहे सभु पाणी में वेंदो हलियो महिरबानी ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं था नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे हिकिड़ी नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक तमामु सुठो माकड़ जे हवाले सां डिस्कस पियो हले हिदायतुल्ला शजरो साहिबु DG आहिनि एग्रीकल्चर एक्सटेंशन उन सां ऐं नबी बख़्श सठियो साहिबु आबादगार अॻुवाण आहे हीअ जेका कुदरती जंहिंखे चइजे त कुदरती तौर ते हिकिड़ी माफ़िया या कुदरती तौर ते हिकिड़ो असांजे मथां जीअं थींदो आहे बरसातूं ईंदियूं आहिनि ज़िलज़िला ईंदा आहिनि हीअ बि ॼण कुदरती ॾमर आहे
हिकु तरफ़ असांखे हिन वबा मारियो आहे, ॿिए तरफ़ वरी ही माकड़ आई आहे, माकड़ फसलनि खे तबाह कयो आहे। जीअं साईं नबी बख़्श साहिबु चयो त हिन वक़्तु आबादगार जी कोशिशि आहे त जेकॾहिं हुनखे मुतबादिल को कारोबार मिले थो त उहो ओॾे शिफ्ट थींदो थो वञे। सम्झो था त वाक़ई जेकॾहिं पंहिंजो आबादगार हिन कारोबार मां निकिरी बिल्डर टाइप या कंहिं ॿियनि कारोबारनि में या ज़मींदारी वारे कारोबार छॾे ज़मीनूं विकिरो करणु या प्लाटिंग करणु, इन्हनि में विया त केतिरो ज़रायत खे नुक़सानु थी सघे थो। ऐं पंहिंजी जेका खोट आहे आबादगारी, जीअं ज़रायत हिन वक़्तु असां कणिक हे या ॿिया फसल थियनि था, सारी चांवर थिए थो, इहो असांजे लाइ केतिरो नुक़सानकार साबित थींदो। ऐं उनजे लाइ सिंध हुकूमत कॾहिं को हिन मामले ते डिस्कस कयो आहे? तव्हां मीटिंगुनि में इजलासनि में वेंदा आहियो, सिंध हुकूमत छा थी सोचे त आबादगार खे को रिलीफ ॾिजे? सर उन में बिल्कुलु सटे साहिबु बजा फरमायो त ज़ाहिरी आहे जेके रेट्स जो बि हिते वॾो मसइलो आहे। जीअं टमाटर जो साईं मिसाल हिन दफ़े टमाटा आबादगारनि पाण थेलियुनि में विझी एक्सेस में प्रोडक्शन हुई ऐं ज़ाहिरी आहे रेट सही न मिलियो त आबादगार जो हुन में नुक़सानु थियो आहे। बिल्कुलु अॻु में त जीअं 150, 200, 250 किलो जेको आहे किलो टमाटो खतो, ऐं जीअं आबादगारनि पोखिया त हुनजी एक्सेस में थी वई त हुनजी सही तरीक़े सां मार्केटिंग न थी। सी ॻाल्हि इहा त असांजो जेको मुल्क आहे एग्रीकल्चर कंट्री आहे ऐं 65 to 70% माण्हू डिपेंड एग्रीकल्चर ते कनि था। ऐं एग्रीकल्चर जेकॾहिं असां एग्रीकल्चर में अञा बि वधीक जेकॾहिं कोशिशूं जेके आहिनि कंदासीं त असांखे फ्रूटफुल रिज़ल्ट्स मिलंदियूं। पर जेकॾहिं एग्रीकल्चर हटी करे ॿिए कंहिं में जेके असांजा आबादगार रहींदा त अल्टीमेटली उते एतिरो फ़ाइदो कोन थींदो, छो जो असांजो मुल्क ई एग्रीकल्चर आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त 2010 में जेकी फ्लड आई हुई त उन में जेको राइट बैंक हुयो तक़रीबन उनजी जेको किरापो तबाह थी चुको। ऐं असां सॼो दुनिया इहो चए पई त इहो पाकिस्तान जे लाइ वॾो मसइलो आहे, अॻिते हली इहे जेके थी सघे थो कई साल हो जेको आहे सर्वाइव न करे सघनि या हिन लॉस खे बर्दाश्त करे न सघनि। पर इहो असांजो आबादगार हुयो, इहा असांजी एग्रीकल्चर मुल्क हुयो, इहा असांजी फील्ड हुई जो माण्हुनि अहिड़ा शार्ट ड्यूरेशन वारा असांजा जेके आबादगारनि किराप पोखिया। जीअं मिसाल सनफ्लावर त हुनजो 6 महीननि में जेको बि हुयो फ़सुलु थी वियो आहे उन्हनि खे इंसेंटिव ऐं उनखे बेनिफिट मिली वियो। जेकॾहिं अहिड़ो कंहिं ॿिए मुल्क में हुजे हा त थी सघे थो कई साल हुनजा असरात रहंदा। सो अल्हम्दुलिल्लाह असांजे पाकिस्तान एग्रीकल्चर मुल्क आहे, हुनजूं आबहवाऊं पंहिंजूं आहिनि, हुनजो सिस्टम पंहिंजो आहे, क्रॉपिंग पैटर्न असांजो पंहिंजो आहे। ऐं ज़ाहिरी आहे इहो सिस्टम जेकॾहिं आबादगार छॾे कंहिं ॿी फील्ड में वेंदा त असांजे पाकिस्तान खे वॾो नुक़सानु थींदो। ऐं असांजो मक़सदु सिंध गवर्नमेंट जो मक़सदु या गवर्नमेंट जो इहो ई मक़सदु आहे त इन शइ खे असां प्रोमोट कयूं। ज़ाहिरी आहे असांजो जेके बि हाणे मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त जेको सनफ्लावर क्रॉप आहे लोअर सिंध में बहितरीनु थींदो आहे, पर उनजी थोरी मार्केटिंग ज़ाहिरी आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे एडमिट करणियूं पवंदियूं। त उनजी मार्केटिंग सही न थियण जे करे उहो डे बाय डे उहो क्रॉप जेको आहे सो घटि पोइ थो वञे। ऐं मार्केटिंग उन सही तरीक़े सां गिरवर खे रेट सही मिलंदो त ज़ाहिरी आहे उनजो बेनिफिट ज़मीनदार खे मिलंदो। ऐं जीअं कणिक जो फ़सुलु आहे, हिन साल गिरवर खे सुठो रेट मिलियो त ज़ाहिरी हुनजी प्रोडक्शन बि सुठी आई ऐं गिरवर खे फ़ाइदो मिलियो। अहिड़े तरीक़े सां काटन जे हवाले सां काटन में इशूज़ आहिनि। मां हींअर हिते तव्हांखे ऑन एयर इहा ॻाल्हि ॿुधायां थो त सीड जो वॾो प्रॉब्लम आहे। सीड में असां वफ़ाक़ खे चयो आहे त बाबा जेको सीड जो मैंडेट आहे तव्हांजो आहे, अरिड़हीं अमेंडमेंट खां पोइ सीड जो जेको आहे सूबनि खे ॾियणो हुयो, पर उहो सीड जो फैक्ट्री पाण रखियो अथनि। ऐं टेक्निकली इहो थींदो आहे त सीड जी कंपनी रजिस्टर करण खां अॻु में उन इलाइक़े में उहो ट्रायल लॻंदा आहिनि, उन इलाइक़े में उहो जेको आहे एनालिसिस थींदो आहे त आया इहा वैराइटी कहिड़े इलाइक़े जे लाइ बहितरीनु आहे, उन खां पोइ रजिस्ट्रेशन थींदी आहे। असां कई दफ़ा मथे लिखियो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां का बि कंपनी फेडरल गवर्नमेंट खे लिखियो आहे त का बि कंपनी तव्हां रजिस्टर कयो था, इन खां अॻु में तव्हां इलाइक़नि जी डेटा वठो। आया या उन्हनि इलाइक़नि में जेके सीड कंपनियूं तव्हां ख़ासि करे काटन में रजिस्टर कयो था त उन जो इम्पैक्ट छा पवंदो। लोअर सिंध जी पंहिंजी आहे, मिड सिंध जी जेकी आहे पंहिंजी आबहवा आहे, अपर सिंध जी पंहिंजी आहे। अहिड़े तरीक़े सां पंजाब जी वरी जेको आहे उनजी आबहवा पंहिंजी तरीक़े जी आहे। त इहो ज़रूरी न आहे त उहा वैराइटी जेकॾहिं पंजाब में कामयाबु वञे या सिंध में बि कामयाबु वञे। सो उनजे करे असां हुनखे चयो आहे त जेकी तादाद कंपनियूं तव्हां रजिस्टर कयूं न, ख़ुदा तव्हां हिन ते कंट्रोल कयो त जीअं असांजो जेके असांजा इलाइक़ा आहिनि उन हिसाब सां उनजी सीड जी वैराइटी जी रिकमेंडेशन हुजणु खपे। महिरबानी सर। नबी बख़्श साहिबु सीनियर ऐं तमामु आबादगार, वॾी ॼाण वारो आबादगार आहे।
हिन वक़्तु मजमूई तौर ते आबादगार कीअं थो ॾिसे पियो त हीउ जेको माकड़ जो सिलसिलो आयो आहे इनखे कीअं ख़तमु करे सघे थो? तव्हां वटि कहिड़ा मशवरा आहिनि जो सिंध हुकूमत खे या हिन खाते खे ॾियो त हिन तरीक़े सां सिंध मां माकड़ खे ख़तमु करे सघे थो? बिल्कुलु ज़फ़र साहिबु, गवर्नमेंट जेके डी सी साहिबु ॿुधायूं पंहिंजे हिसाब सां कोशिशूं कयूं आहिनि, पर ओवरऑल माण्हू जी अञा ताईं कराया असां सभिनी ई कराया अथव। माकड़ जा हमला वधनि पिया घटिजनि कोन था, स्प्रे थियनि पिया। उनजो मूं तव्हांखे सबबु ॿुधाइणो पियो, हाणे ही सिंध जो मसइलो कोन थो, हीउ नेशनल मसइलो बि कोन थो, हाणे ही रीजनल मसइलो थो। इन जे करे बजाए वफ़ाक़ जे प्लांट प्रोटेक्शन डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी इंतज़ारु करण जे, ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील कंदुसि, हींअर 2020-21 जे बजट में सिर्फ़ु माकड़ जे कंट्रोल जा 5 अरब रुपया रखिया आहिनि। सिंध गवर्नमेंट सुठा फ़ैसिलो आहे, असीं हुनखे सपोर्ट करियूं था, असीं सारायूं था। उन जे लाइ इहो अर्ज़ु कंदुसि सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे न वफ़ाक़ जो इंतज़ारु करियो, न FAO जो इंतज़ारु करियो, न ॿी कंहिं इंटरनेशनल ऑर्गनाइज़। तव्हां महिरबानी करे इन पैसनि मां 6 जहाज़, जीअं DG साहिबु ॿुधायो, 2 सखर में, 2 मीरपुर ख़ास में, 2 नवाबशाह में, 6 जहाज़ तव्हां किराए जा वठो। फ़ी कलाक जो तव्हां गूगल ते वेंदा, फ़ी कलाक इहे जेके स्प्रे जेके जहाज़ आहिनि उहे तव्हांखे $1200 खां $1500 में फ़ी जहाज़ कलाक मिले थो। इहे तव्हां हिकिड़े महीने जे लाइ रेंट ते वठो, इहो मुश्किल सां तव्हांखे 10-15-20 करोड़ रुपयो किरायो पवंदो। इहे 6 जहाज़ किराए ते वठो, उहे पायलट मिलंदा, जहाज़ मिलंदा, उन में तव्हांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेस्टिसाइड यूज़ थींदो, बाक़ी फ्यूल उहे भरींदा। वफ़ाक़ जे 6 जहाज़ जेकॾहिं तव्हांखे ॾिना त उन मां पायलट तव्हांखे 2 मिलंदा, उहे बीमार हूंदा, कराची में पिया हूंदा। इनखे तव्हां चइजो 6 जहाज़ किराए जा वठो। ॿिए नंबर ते शयुनि खे ट्रांसपेरेंसी आणण जे लाइ हर माण्हू मुतमइन कोन थो थी सघे, पर एट अ ग्रेटर एक्सटेंड मुतमइन करण जे लाइ हिकिड़ी सूबाई लेवल ते स्टेयरिंग कमेटी हुजे, जंहिंमें ग्रोवर्स बि हुजनि ऐं ऑफिशियल्स हुजनि, सेक्रेटरी साहिबु हुजे, भले मिनिस्टर बि हुजे। हर हफ़्ते हिकिड़ी ओपन ब्रीफिंग थिए मीडिया जे साम्हूं, असांजा ख़ासि करे लोकल मीडिया जेको प्रोविंशियल मीडिया आहे उन जे साम्हूं हिकिड़ी ब्रीफिंग हर हफ़्ते उहा स्टेयरिंग कमेटी ॾे त बाबा हिननि इलाइक़नि में हिननि ज़मींदारनि जे एरिया में असां हीउ स्प्रे कयो आहे, उन जा ई प्रूफ आहिनि। माण्हू मुतमइन तॾहिं थींदा, न त इल्ज़ाम तराशियूं पई हूंदियूं, कॾहिं गाॾियूं वठण जे मामले जे ज़ाहिर ॻाल्हि ज़रूरत हूंदी, उन हिसाब सां डिपार्टमेंट जेको असेस कंदो हूंदो। आउं एज़ ए लेमैन तनक़ीद करियां त ॿ गाॾियूं ग़लति आहिनि, पर डिपार्टमेंट जी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी। उन खे ट्रांसपेरेंट करण जे लाइ पहिरीं जहाज़ किराए जा 6 वठो। ॿिए नंबर ते स्टेयरिंग कमेटी जंहिंमें ग्रोवर्स, ऑफिशियल, सेक्रेटरी, मिनिस्टर सभु हुजनि। हर हफ़्ते हैदराबाद में हिकिड़ी उन जी ब्रीफिंग थिए मीडिया जे साम्हूं, बाबा हीअ एरिया स्प्रे कयासीं, हेतिरनि इलाइक़नि ते कंट्रोल कयोसीं। अगरि जेकॾहिं न थियो, जी तव्हां ॿुधायो, जेकॾहिं ज़मींदार नाउमी थिया या जेकॾहिं माकड़ नुक़सानु कयो, तव्हांखे ॿुधायां त सॼे मुल्क में तक़रीबन 25 मिलियन टन 5.5 मिलियन टन कणिक, सिंध जे अंदरि तक़रीबन 5.5 मिलियन टन कणिक पैदा थिए थी। 1 मिलियन टन जेकॾहिं असांजो कणिक जो लॉस थियो ऐं उहो असां जेकॾहिं इम्पोर्ट करे कयो त उन जे 1 मिलियन टन ते असांजा $300 मिलियन ज़र मुबादला ख़र्च थियो। $300 मिलियन, यानी तव्हां इहो सम्झो त असांजा तक़रीबन 40 अरब रुपया। अगरि जेकॾहिं 2 मिलियन कणिक जो फ़सुलु ज़ाया वियो त असांजा इहे तक़रीबन 40 अरब रुपया थींदा। इन जे करे 1 मिलियन कणिक जो हुजे, चांवरनि जो हुजे, तव्हांजो 1 मिलियन बेस तव्हांजो फुटीअ जो हुजे, इहो अर्बन जी कहाणी आहे। अर्बन में असांजो सिर्फ़ु मईशत तबाह थींदी, पर असांजे मुल्क जा जेके ज़ख़ीरा आहिनि फॉरेन रिज़र्व, उहे ई इन जो जेको प्रेशर बर्दाश्त कोन करे सघे। इन करे संजीदगी ॾेखारणी पवंदी फेडरल गवर्नमेंट खे, कोन थी ॾेखारे। बिस्मिल्लाह अलाह खे परता सिंध गवर्नमेंट पंहिंजे बजट जे पैसनि खे यूटिलाइज़ करे इन एडवांस जहाज़ ऐं प्लस कमेटी माण्हुनि खे मुतमइन करणो। असीं कोशिशि करियूं पिया, बाक़ी अलाह जे वॾी महिरबानी नबी बख़्श साहिबु। सर, प्रोग्राम जो टाइम पुॼाणी ते पहुतो आहे, थोरा 5 मिंट तव्हांजे हवाले सां जीअं नबी बख़्श साहिबु ॻाल्हायो। हिन वक़्तु सिंध हुकूमत माकड़ जे ख़ात्मे जे लाइ छा सोचियो आहे, कहिड़ो प्लान आहे ऐं केतिरियूं तव्हांखे उमेदूं आहिनि, केतिरे वक़्त में इहे तव्हां करे सघो था? साईं, बिल्कुलु जीअं सठे साहिबु फरमायो त सिंध गवर्नमेंट लास्ट ईयर बि इनिशिएटिव वरिता, उन सां गॾोगॾु हिन साल बि उन खां वधीक जेको आहे सो उन्हनि पंहिंजा प्रोग्राम ऐं हिन जी मॉनिटरिंग कनि था। सिंध गवर्नमेंट जो इहो बिल्कुलु हिकिड़ो अज़म आहे त सिंध जे ज़मींदार खे अकेलो न छॾिबो, ऐं सिंध गवर्नमेंट सिंध जे ज़मींदारनि सां गॾु आहे। तव्हां ॾिसो त असांजा, मां अॻे में अर्ज़ु कयो, 65 to 70% असांजा माण्हू एग्रीकल्चर सां कंसर्न। असांजा काफ़ी मिनिस्टर ऐं MP साहिबान पाण ज़मींदार आहिनि, त ज़ाहिर आहे उहे सभिनी मरहलनि मां उहे गुज़रनि था। त सिंध गवर्नमेंट जो वफ़ाक़ ते एतिरो कोन्हे, पंहिंजे लेवल ते हुन तमामु घणी कोशिशि कई आहे। आईंदे बि असां कोशिशि कंदासीं। हिन साल काफ़ी अहिड़ियूं शयूं ॿियूं आहिनि असांजे फ्यूचर प्लानिंग में, त जीअं असां उहे शयूं वधायूं, हर ज़मीनदार खे ताईं असांजा जेके माण्हू पहुचनि।
इवन एतिरे क़दुरु जो हींअर असां तालके लेवल ते जेकी कमेटियूं ठाहियूं आहिनि उन में असांजी इहा कोशिशि आहे त उतां जा जेके लोकल ज़मीनदार आहिनि उन कमेटियुनि में असां गॾु कयूं त उनजी प्रेज़ेंस में सॼा जेकी स्प्रेज थियनि ऐं उहे असांखे पॉइंट आउट कनि तो ते जेको आहे स्प्रे थियनि। अच्छा, उन खां गॾोगॾु हिन साल असां जीअं जहाज़नि जो सही फरमायो त इहो बि कंसिडरेशन में आहे त थी सघे थो लेकिन वफ़ाक़ कुझु न कयो त सिंध गवर्नमेंट जो इहो प्लान आहे त असां किराए ते पंहिंजे लेवल ते असां मैनेज कयूं। ॿियो इहो बि आहे कि कल्ह बजट हुई त सीएम साहब फरमायो त असां वधीक इन में काफ़ी स्प्रेयर्स बि हींअर वठूं था, अञा वधीक। जेकॾहिं असां 316 स्प्रेयर लास्ट ईयर वरिता त हिन साल 500 स्प्रेयर ॿिया असांजे ज़हन में फ्यूचर प्लान में वठंदासीं। उन सां गॾोगॾु जेकॾहिं 70 व्हीकल माउंटेड स्प्रेयर वरिता आहिनि त असांजे ज़हन में ऐं थी सघे थो त इहा चंद ॾींहंनि में असां उहे वधीक अञा 100 व्हीकल माउंटेड स्प्रेयर वठूं जंहिंमें असां लोकल कम्यूनिटी खे बि जेको आहे उन में इन्वॉल्व कयूं त हिन खे जेको आहे जंगी बुनियादनि ते जेके प्रॉब्लम्स इशूज़ आहिनि उनखे जेको आहे सो मैनेज कयूं। सिंध गवर्नमेंट जो अज़म आहे त असां सिंध जे आबादगार खे अकेलो न छॾींदासीं, असां हिन सां गॾु आहियूं। उमेदु आहे त सभिनी जी कोशिशुनि सां असां जेके लासिस थियनि था या जेके प्रॉब्लम आहिनि असां हिन ते कंट्रोल कंदासीं। वॾी महिरबानी हिदायतुल्लाह शरीफ़ साहब, नबी बख़्श साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र अकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।